अस्सलाम वालेकुम ज़ाहिद है। अच्छा जीअं त अपने टॉपिक हले पियो साइंटिस्ट जो पाण कल्ह मुस्लिम साइंटिस्ट पढ़ियासीं फस्ट टाइम त उन पाण कल्ह मोहम्मद इब्न मूसा अल ख़्वारिज़मी पढ़ियोसीं। उन खां पोइ जबर बिन हयान जंहिंखे जैबर चयो वेंदो आहे उहो पढ़ियोसीं, अल ख़्वारिज़मी पढ़ियोसीं। अॼु जेको आहे सो पाण पढ़ंदासीं अबू इसहाक़ कुंदी। हाणे अबू इसहाक़ कुंदी जेको आहे सो हिकिड़ो मेन इम्पोर्टेंट जेको आहे सो फिज़िशियन हुयो, ठीकु आहे। फिज़िक्स में जंहिंजी महारत हुई ऐं हिन इलाही जेको आहे सो फिज़ियोलॉजिकल जेके ऑप्टिक्स आहिनि, ऑप्टिक्स चयो वेंदो आहे विजन खे, ठीकु आहे, इहो यादि रखी छॾिजो। ऑप्टिक मतिलबु विजन, विजन मतिलबु नज़र, ठीकु आहे। जेकी इंसान जी नज़र हूंदी आहे जंहिंजे लाइ पाण गूगल्स पाईंदा आहियूं या जंहिंखे आसान सिंधी में पाण चवंदो बाबा चश्मो पाईंदा आहियूं पाण, ठीकु आहे, या आईज़, ठीकु आहे न, आई विजन जेको थींदो आहे। त अबू इसहाक़ कुंदी जेको आहे सो इहो बसरा में पैदा थियो हुयो, सही आहे। हाणे हीअ जेको आहे सो जेकी बिगनिंग हुई 9th सेंचुरी जी, माना 9th सेंचुरी AD में जेको आहे सो हिन जो एग्ज़ैक्ट ईयर न आहे मैंशन थियल किथे बि त हीअ कहिड़े ईयर में पैदा थियो। इन लाइ इहो चयो वेंदो आहे त भाउ जेकी बिगनिंग हुई 9th सेंचुरी जी, त शुरूआती जेके ॾींहं हुया साल हुया उन में जेको आहे सो हिन जी पैदाइश थी, ठीकु आहे। ऐं हीअ जीअं मां तव्हांखे ॿुधायां त हिन जेको आहे सो इलाही कमु कयो आहे, ठीकु आहे। फिज़िस्ट हुयो ही, हिन जो जेको मेन कमु हुयो उहो छा ते हुयो, हिन जियोमेट्रिकली साइकोलॉजिकल ऑप्टिक्स, उन ते जेको आहे सो हिन मेन कमु कयो हुयो, सही आहे। हिन खे जेको आहे सो वेस्ट में अल कुंदस बि चयो वेंदो आहे, सही आहे। तव्हां हिन खे पाण जेको आहे सो वर्ड बाय वर्ड या लाइन बाय लाइन करे पढ़ंदासीं। ही वॉज बॉर्न इन बसरा इन द बिगिनिंग ऑफ 9th सेंचुरी। नंबर 1 शइ इहा यादि रखिजो, ही वॉज अ ग्रेट फिज़िक्स नोन एज अल कुंदस। ही जेकी शइ आहे न अल कुंदस इन दी वेस्ट। हाणे वेस्ट मां हिन टाइम पाण वेस्ट मां वठंदा आहियूं त बाबा वेस्ट जी मुराद आहे अमेरिका, कैनेडा ऐं सॼो यूरोप, ठीकु आहे। अॻ में जेको आहे सो अमेरिका ऐं कैनेडा खे जेको आहे सो वेस्ट में तस्वर न कयो वेंदो, ठीकु आहे। हाणे इवन के वेस्ट में यूरोप जेको आहे सो कॉन्टिनेंट नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट खां अलॻि आहे, ठीकु आहे। अमेरिका 2 कॉन्टिनेंट, हिकु आहे साउथ अमेरिका जेको हेठां ईंदो आहे, मथां जेको नॉर्थ अमेरिका आहे। नॉर्थ अमेरिका में जेके 2 मेन इंपॉर्टेंट जेके कंट्रीज़ आहिनि उहे कैनेडा आहिनि, अमेरिका आहिनि, USA आहे, ठीकु आहे। कैनेडा जेको आहे सो एराइज़ी जे हिसाब सां दुनिया जो 2 नंबर ते वॾो मुल्क आहे, इहो यादि रखी छॾियो। नंबर 1 ते रशिया आहे, ठीकु आहे। इहो जॾहिं जोग्राफी जो टॉपिक थिए त उन्हनि पाण कवर कंदासीं। पर हिते वेस्ट जो मतिलबु इहो हूंदो तॾहिं त यूरोप, ठीकु आहे। स्पेशली यूरोप, स्पेन थी वियो, फ्रांस थी वियो, इटली थी वई, रोम जिते हुया, ठीकु आहे। एथेंस जेको हुनजो हेड मतिलबु मेन जेको आहे सो शहर हुयो जिते माना इहे एक्टिविटीज़ थींदी हुयूं। त इहे जेको सॼो आहे हिन खे पाण यूरोप चवंदा आहियूं। हाणे जेको आहे यूरोप चयो वेंदो आहे वेस्ट एंड अमेरिका खे मिलाए करे, मतिलबु यूरोप, अमेरिका, कैनेडा खे, ठीकु आहे। इहो जेको ब्लॉक आहे सॼो, त घणे क़दुरु जेको आहे सो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड खे बि वेस्ट में खणी वेंदा आहिनि, ठीकु आहे। पर हालांकि उहे जेको आहे सो हेॾे एशिया जे हेठां आहिनि, जॾहिं तव्हां मैप पढ़ंदव त ॾिसंदव हुन में उहो अलॻि हिकु कॉन्टिनेंट आहे। चलो टॉपिक ते वापसि अचूं त हिन खे जेको आहे सो वेस्ट में जेको आहे सो अल कुंदस जे नाले सां ई मशहूरु हुयो, ठीकु आहे। हिन इलाही ट्रेटीज़ लिखियूं हुयूं जंहिंमें जियोमेट्रिकल एंड फिज़ियोलॉजिकल ऑप्टिक्स जेको आहे सो मेन हुई, ठीकु आहे। हिन मेन जेको कमु कयो हिन ते कयो, ऐं हिन जा जेके बुक्स आहिनि या हिन जेके लिखिया उहा 265 हुया, ठीकु आहे। 265 जेको आहे सो हिन कमु कयो, जेको लिखाई जो कमु कयो या जेके हिन ट्रेटीज़ लिखियूं हुयूं, बुक्स लिखिया उहे 265 हुया, ठीकु आहे। उन खां अलावा हिन जेके मशहूरु बुक अचनि था उहे एतिरा पुछिया न आहिनि, पर हिकिड़ो बुक पुछियो वेंदो जंहिंखे चवंदा DSP टीबस, ठीकु आहे। DSP टीबस लिखी छॾियो वेंदा। नज़र अचे थो न? DSP टीबस, ठीकु आहे। फेमस बुक जेको आहे इहो जेको आहे हिन जो फेमस बुक हुयो, सही आहे। उन खां अलावा हिन में अबू इसहाक़ कुंदी में ॿी शइ यादि रखण जी आहे, हिन 1 पेपर जे हिसाब सां इहो हिन जे लाइ मोर देन इनफ आहे, ठीकु आहे। त इन करे हिन जे बारे में वधीक पढ़ण जी ज़रूरत न आहे, न ई तव्हां पढ़िजो। 1 पेपर जे लाइ पढ़ो था त इहो मोर देन इनफ आहे। उन खां पोइ अल राज़ी। हाणे अल राज़ी जो जेको आहे सो मेन कमु आहे, ठीकु आहे। हिन खे जेको आहे सो वेस्ट में राज़ी, RHAZEE राज़ी जे नाले सां ई मशहूरु हो। ऐं हिन जो जेको फुल नालो उहो आहे अबू बकर मोहम्मद इब्न ज़करिया अल राज़ी, जंहिंखे पाण ज़करिया अल राज़ी बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। मोहम्मद बिन
अबू बकर मोहम्मद इब्न ज़करिया अल राज़ी। हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहो साइंटिस्ट जो जेको आहे त फुल नालो बि पुछंदो आहे तव्हांखे, त इन जो फुल नालो छा आहे, पोइ हेठो ऑप्शन ईंदो आहे, इन करे इहा शइ तव्हांखे ज़हन में हुजे। 1865 में हिन जी बर्थ थी, 1925 AD में जेको आहे हिन जी डेथ थी वई, ठीकु आहे। हीउ पर्शियन मुस्लिम हुयो। कॾहिं कॾहिं इहे बि पुछंदा आहिनि त भाउ हीउ किथां जो हुयो, ठीकु आहे, त हीउ पर्शिया जो हुयो, जंहिंखे पाण अॼुकल्ह ईरान चऊं था, ठीकु आहे। पर्शियन मुस्लिम हुयो ऐं हीउ ग्रेट फिज़िशियन हुयो बाय प्रोफेशन, ठीकु आहे। प्रोफेशन बि पुछंदा आहिनि त फलाणे जो कहिड़ो प्रोफेशन हुयो, त अल राज़ी बाय प्रोफेशन छा हुयो, फिज़िशियन हुयो, ठीकु आहे। ही इज़ बेटर नोन एज़ राज़ी इन दी वेस्ट, ठीकु आहे। त हिन खे जेको आहे सो राज़ी जे नाले सां जेको आहे सो सॼो वेंदो आहे वेस्ट में। हाणे उन खां अलावा जेको आहे सो हिन जेको ॿियनि फील्ड्स में कमु कयो, उन में फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, ठीकु आहे, उन में बि हिन बहितरीनु कमु कयो हुयो। उन खां अलावा हिन खे जेको आहे सो ही वॉज़ दी मोस्ट ब्रिलियंट पिलर ऑफ इस्लामिक मेडिसन। त जेकॾहिं इब्न सीना सां गॾु हुयो, उन जे दौर में आयल हुयो, त इब्न सीना जे टाइम में हिन खे जेको आहे सो ब्रिलियंट पिलर ऑफ मेडिसन, इस्लामिक मेडिसन अलॉन्ग विथ इब्न सीना सॼो वेंदो हो, ठीकु आहे। त हीउ एतिरे पाए जो वॾो जेको आहे सो साइंटिस्ट हुयो। उन खां अलावा हिन जेको आहे सो कंट्रीब्यूट कयो मुख़्तलिफ़ फील्ड्स में। उहो वन पेपर ॾिसण त लिखण जी ज़रूरत न हुई, हिन खे माना लिखियो टाइम बची पए, त तव्हांखे ख़बर हुजे। म्यूज़िक में हिन जो इलाही कंट्रीब्यूशन हो, फिलोसॉफी में इलाही हुयो, मैथामेटिक्स में हुयो, एस्ट्रोनॉमी में हुयो, ठीकु आहे, एंड एथिक्स में। एथिक्स बि हिकिड़ी बहितरीनु फील्ड आहे जेकॾहिं तव्हां हिनखे पढ़णु चाहियो त। उन खां अलावा जेको आहे सो हिन खे द फादर ऑफ पेडियाट्रिक। हाणे पेडियाट्रिक उहो चयो वेंदो आहे जेके ॿारनि जी बीमारी, ठीकु आहे न, ॿारनि जी जेके बि उन जी सिहत सां रिलेटेड जेके मसइला हूंदा आहिनि उनखे हल करण लाइ जेकी हूंदी आहे साइंस, उनखे पाण पेडियाट्रिक चवंदा आहियूं। त हिन खे उन जो फादर बि चयो वेंदो आहे। छो त हिन डिज़ीज़ इन चिल्ड्रेन, ठीकु आहे न, हिन पंहिंजो मोनोग्राफ लिखियो हुयो डिज़ीज़िज़ इन चिल्ड्रेन, ठीकु आहे। हीअ शइ फादर ऑफ पेडियाट्रिक, डिज़ीज़िज़ इन चिल्ड्रेन, त ॿारनि जे अंदरि कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, उन ते हिन हिकिड़ो मोनोग्राफ लिखियो हुयो, जंहिंजे करे हिन खे फादर ऑफ पेडियाट्रिक बि चयो वञे थो, ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन में जेकी ॿी शइ अचे थी, त हीउ न जेको आहे सो छा, हिकिड़ी शइ मां हिते न लिखी, हिन खे हिकिड़ो सही हिते नज़र अची वञे, हा सही आहे। अच्छा, हिन खे जेको आहे सो हीउ जेको आहे सो बिलीव कंदो 5 इटर्नल प्रिंसिपल्स में। त हीअ चवंदो त 5 जेको आहे सो प्रिंसिपल आहिनि हिन दुनिया जा, ठीकु आहे। या इन ईअं सम्झी वञो त ही बिलीव इन 5 इटर्नल प्रिंसिपल इन मेटाफिज़िक्स। त मेटाफिज़िक्स में जेको आहे सो ही, हाणे मेटाफिज़िक्स छा आहे, इहो वरी हिकिड़ो अलॻि टॉपिक थी वेंदो, हिनखे पाण वरी कॾहिं ॿिए ॾींहुं सम्झंदासीं, न त पाण टॉपिक खां इलाही हटी वेंदासीं। हाणे मेटाफिज़िक्स में इहो चवंदो त ही सिर्फ़ु ही सम्झो त 5 जेके आहिनि इटर्नल प्रिंसिपल्स आहिनि मेटाफिज़िक्स जा, जंहिंमें क्रिएटर मतिलबु त हीअ दुनिया, हीअ यूनिवर्स जंहिं क्रिएट कई उहो क्रिएटर, ठीकु आहे। सोल, ठीकु आहे, सोल जेको इंसान जे अंदरि हूंदो आहे, तव्हांजे अंदरि सोल हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ मैटर, मादो, ठीकु आहे, जंहिंजी हर शइ ठहियलु आहे। उन खां पोइ टाइम, जेको टाइम गुज़रे थो, ठीकु आहे, एंड स्पेस जेको मथे, जंहिंमें सेलेस्टियल बॉडीज़ आहिनि, सॼियूं स्पेस। इहे 5 जेके आहिनि सो इटर्नल प्रिंसिपल आहिनि। इन्हनि खां सवाइ यूनिवर्स मुकमल ई न आहे। जेकॾहिं क्रिएटर तव्हां कढी छॾियो त पाण सोचींदा सॼियूं शयूं आहियूं किथे। मुस्लमान त चवंदा आहिनि ख़ुदा ठाही आहे, ठीकु आहे, पर जेको आहे फिज़िशियन जेके फिज़िक्स खे मञनि था, या जेके बिग बैंग थ्योरी खे मञनि था, उहे सभु सम्झा त हीअ दुनिया जो जेको वजूदु आहे उहो हिकु बिग बैंग मां थियो, हिकु धमाके जी शक्ल में थियो। उन खां अलावा मैटर मां इहे पाण वटि शयूं ठहणु शुरू थी वियूं। थ्योरी ऑफ एवोल्यूशन जे तव्हां डार्विन जी थ्योरी पढ़ो त इंसान जेको आहे सो चिंपैंज़ी मां थी निकिरियो आहे, ऐं इन सभी दुनिया में जेके बि मख़लूक आहिनि उनजो जेको ओरिजिन आहे उहो सिर्फ़ु हिकिड़े जेको आहे सो ऑर्गेनिज़म आहे। उतां इहे मुख़्तलिफ़ इर्तिक़ा जे मरहलनि मां निकिरी करे इहे मुख़्तलिफ़ इंसाननि जी शक्ल वरिती आहे, कंहिं मुख़्तलिफ़ जानवरनि जी शक्ल वरिती आहे, त उनजी हिकु अलॻि थ्योरी आहे। पर पंहिंजी थ्योरी इहा आहे त पाण इहो मञींदा आहियूं त हिन दुनिया खे जेको आहे हिकिड़ो ठाहिण वारो आहे, जंहिंजो हुनखे अलॻि अलॻि ठाहियो आहे। जीअं पंहिंजो इहो आहे त इंसान आदम अलैहिस्सलाम जे शक्ल में पहिरीं दफ़ा ठाहियो, अलाह ठाहियो, ऐं उन मां ई पंहिंजी वाद वेज थी आहे। पर साइंस जेको आहे सो डार्विन जी थ्योरी उन शइ खे नेगेट कंदी आहे, उहा ॿी हिकु थींदी आहे, उहा हिकु ॿी अलॻि डिबेट आहे। उन में तव्हां इहो न आहे तव्हां हुन सां मुतफ़िक़ हुजो, पर तव्हांखे ॿुधाइण जो इहो आहे त उहो पुछियो वेंदो आहे पेपर में, ठीकु आहे। त हिन जेको आहे इहो चयो त 5 इटर्नल प्रिंसिपल आहिनि मेटाफिज़िक्स जा, क्रिएटर, सोल, मैटर, टाइम एंड स्पेस। इन मां का बि हिकिड़ी शइ कढो त बिल्कुलु मतिलबु उनजो जेको कॉन्सेप्ट आहे यूनिवर्स जो उहो माइनस थो थी वञे, सही आहे। उन खां अलावा हीउ जेको आहे सो टीचर बि हुयो, मेडिसन बि पढ़ाईंदो हुयो, ठीकु आहे। हिन इलाही सारा केमिकल जेको आहे सो सबस्टेंस जेको आहे सो हिन दरियाफ़्त करण जी या क्लासीफाई करण जी कोशिशि कई, ऐं हीउ पहिरियों साइंटिस्ट हुयो जंहिं सबस्टेंस वेजिटेबल में, मिनरल्स में एंड एनिमल्स में जेके सबस्टेंस हुया उनखे जेको आहे सो हिन छा कयो, क्लासीफाई कयो।
ही वॉज द फर्स्ट साइंटिस्ट टू क्लासीफाई सबस्टेंस इनटू वेजिटेबल एनिमल्स एंड मिनरल्स। ठीकु आहे, हीअ शइ हीअ यादि रखी छॾियो वन पेपर जे हिसाब सां। सही आहे, वन पेपर जे हिसाब सां जेकी शइ हूंदी उहा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि यादि रखण लाइ, ईअं हर शइ तव्हां यादि रखो। उन खां अलावा हिन जा जेके फेमस बुक्स आहिनि उन में अरबियन मेडिसन आहे, अलहावी आहे, किताबुल मंसूरी आहे। ठीकु आहे, इन में तव्हां सिर्फ़ु अरबियन मेडिसन, अलहावी, किताबुल मंसूरी, किताबुल असरार, हूअं त न इलाही आहिनि, बैरतुल सात बि आहे, किताबुल असरार जेको आहे सो हिन जी ॿियो जेको आहे सेकेंड एडिशन उहो बि आहे। उन खां अलावा फी जेनियल फिल मुसूकी इहो बि हिन जो किताबु आहे, पर एतिरा उहे ईंदा न आहिनि। हिन अरबियन मेडिसन इन अलहावी या अल मंसूरी जो किताब जो पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे, त इन्हनि ते वधीक तव्हांजो ध्यानु हुजे। उन खां पोइ जेको आहे सो अचे थो अबू अली सीना, जंहिंखे बू अली सीना बि पाण चऊं था, इब्न सीना बि जंहिंखे पाण चऊं था। ठीकु आहे, हाणे इन जो जेको फुल नालो हुयो उहो अबू अली हुसैन इब्न अब्दुल्ला इब्न हसन इब्न अली इब्न सीना। ठीकु आहे, हीअ सिर्फ़ु तव्हां हिकु ॿ दफ़ा पढ़ो, तव्हांखे हीअ शइ ज़हन में वेही रहंदी। ठीकु आहे, उहो हुते कहिड़ी ख़बर ॾेई सघे थो बाबा हिननि जो फुल नालो छा आहे, ऐं उहो तव्हांखे अचणु घुरिजे। जेकॾहिं न ईंदो त पोइ हिकिड़ो नंबर तव्हांजो घटिजी वेंदो। सही आहे, त हिन जो फुल नालो छा आहे, अबू अली हसन इब्न अब्दुल्ला इब्न हसन इब्न अली इब्न सीना। ठीकु आहे, ऐं हीअ कॾहिं ॼायो 980 में ॼायो हुयो। ठीकु आहे, किथे ॼायो, अफशीना। अफशीना जेको आहे सो बुखारा में आहे। हाणे बुखारा कहिड़े कंट्री में अचे थो अॼुकल्ह, तुर्किस्तान में अचे थो, यादि रखी छॾियो। ठीकु आहे, बुखारा जेको आहे सो अॼु कहिड़े मुल्क में आहे, तुर्किस्तान में। ठीकु आहे, उन खां अलावा हिन खे जेको आहे सो वेस्ट में, वेस्ट मां तव्हांखे ॿुधायां त हाणे वेस्ट छा खे सॾिजे थो, अॻे में छा खे सॾिबो हुयो, उन में जेको आहे सो एविसीना जे नाले सां मशहूरु हुयो। ठीकु आहे, इहा शइ तव्हां यादि रखी छॾियो, इहो पुछियो वेंदो आहे पेपर में, त एविसीना जे नाले सां कहिड़ो वेस्ट में साइंटिस्ट मशहूरु आहे मुस्लमाननि जो, त उहो कहिड़ो आहे, इब्न सीना, अबू सीना या बू अली सीना जंहिंखे पाण चवंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां अलावा जेको आहे सो हिन खे ही वॾो ग्रेटेस्ट इंटेलेक्चुअल हिन खे मञियो वेंदो मिडिल एजिस में। ठीकु आहे, हिन जेको आहे सो कंट्रीब्यूट कयो मेडिकल साइंस में, फिलोसॉफी में, लॉजिक, मैथमेटिक्स में, एस्ट्रोनॉमी में, म्यूज़िक में। हाणे इहे शयूं वन पेपर हिसाब सां न आहिनि, इन करे तव्हांखे नथो ॿुधाए सघां, तव्हांखे ॿुधी वञे त न कहिड़ी कहिड़ी कंट्रीब्यूशन हुयूं। ठीकु आहे, उन खां अलावा जेको आहे सो हिन फिज़िशियन में जेके बि फिज़िशियन हिन महिल ताईं आहिनि उन जे अंदरि हिन अनफॉरगेटेबल कमु कयो आहे, त हिन जे कम खे माण्हू विसारे नथो सघे। ठीकु आहे, हिन जो कमु ई बेसिकली हिकु बेसिस हुई, हिकु फंडामेंटल शइ हुई जितां अॻिते हीअ साइंस वधी आहे फिज़िशियन जी। सही आहे, ही इज़ बेटर नोन एज़ एविसीना, जीअं तव्हां मां ॿुधायां वेस्ट में चयो वेंदो आहे। ठीकु आहे, छाजे करे चयो वेंदो आहे त हिन अहिड़ो कमु कयो हुयो फिज़िशियन में जेको अनफॉरगेटेबल आहे। हिन जो जेको मोस्ट फेमस बुक हुयो अल कानून फिल तिब, इहो तव्हां पढ़ियो बि हूंदो, पाण पढ़ियो बि आहे, ॿियनि हेठियनि दर्जनि में पढ़ियो आहे। त उनखे जेको आहे सो कैनन इन लैटिन, कैनन मतिलबु कैटालॉग। ठीकु आहे, कंहिं बि शइ जी शुरूआति जेको कैटालॉग हूंदो आहे पाण ॾिसंदा आहियूं। ठीकु आहे, उन कैनन उहो चयो वेंदो आहे लैटिन में। ठीकु आहे, ऐं इन खे ट्रांसलेट कयो वियो मुख़्तलिफ़ ज़ुबान में, जेके बि वेस्ट में ज़ुबान हुयूं, ऐं इहो वाहिद टेक्स्ट बुक हुयो मेडिसन लाइ इलाही सारा, तक़रीबन 6 सदियुनि ताईं। ठीकु आहे, सेवरल 100 ईयर्स जेको आहे सो वेस्टर्न में इहो वाहिद मेडिसन जो किताबु हुयो, जंहिं ते उहे रिसर्च कंदा या स्टडी कंदा या ॿारनि खे अॻिते पढ़ाईंदा। ठीकु आहे, यूनिवर्सिटी में पढ़ाईंदा। इन जे करे हिन जी जेको आहे सो हिन खे वर्सटाइल जीनियस बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे, अनपैरेलल वर्सटाइल जीनियस मतिलबु जंहिंजी जीनियस लेवल एतिरी वधीक हुई त उते ताईं को अची बि नथो सघे। ठीकु आहे, उन खां अलावा इहो चयो वेंदो आहे त इट इज़ सेड दैट ही रोट नॉट लेस देन 230 बुक। ठीकु आहे न, हीअ शइ यादि रखण जी आहे, ही रोट नॉट लेस देन 230 बुक्स एंड ट्रेटीज़। ठीकु आहे, त 230 जेको आहे हिन बुक आहिनि ट्रेटीज़ लिखिया हुया। उन खां अलावा जेको आहे सो हिन जी हाणे मौत जेको आहे सो उहो हिकु अनफॉर्चुनेट वाक़ियो आहे, त हीअ जंहिं डिज़ीज़ जो स्पेशलिस्ट हुयो उन जो ई विक्टम थी वियो डिज़ीज़ जो। ठीकु आहे, ऐं हिन वञी करे 57 साल जी एज में 137 में 1037 में इहो लिखण मूंखां विसरियो, ही डाइड इन 1037 AD। ठीकु आहे, त हे 1037 AD में 57 सालनि जी एज में जेको आहे हिन जी डेथ थी वई। ठीकु आहे, उन खां अलावा जेको आहे सो हिन जो जेको हुयो जेकी बुक हुई जंहिंखे दी कैनन चयो वेंदो आहे लैटिन में, इहो पुछियो वेंदो आहे MCQs में, अक्सर ईंदो आहे CS या FPSC जे मुख़्तलिफ़ हिन में टेस्ट में, त हिन खे यादि रखी छॾियो। ठीकु आहे, दी कैनन।
हाणे इन में जेको आहे सो मिलियंस ऑफ वर्ड्स हुया एप्रोक्सीमेटली, ठीकु आहे, ऐं उहे सॼा जेको आहे सो उनखे छा कयो वियो, उनखे रीराइट कयो वियो, उनखे पंहिंजी लैंग्वेज में ट्रांसलेट कयो वियो यूरोपियन लैंग्वेजिस में, ऐं 6 सेंचुरीज़ ताईं 600 सालनि ताईं उहो बुक डोमिनेट रहियो मेडिकल स्कूल इन एशिया, इन यूरोप एंड इवन इन अमेरिका, ठीकु आहे। अमेरिका जेतिरो न हुयो पर एशिया एंड यूरोप में जेको आहे सो उहो डोमिनेंट रहियो, ठीकु आहे। ऐं ही वॉज दी फस्ट यूज़ कैथीटर्स। हाणे कैथीटर्स इहो हूंदो आहे त तव्हांजे एब्डोमिनल में कॾहिं को अहिड़ी ज़हर वेंदी आहे माण्हू पीअंदा आहिनि या कॾहिं बदहाज़मो थींदो आहे त उहो ट्यूब हूंदो आहे विझी करे त उहो अचे कढंदा आहिनि। उहो ई पहिरियों हुयो जंहिं जेको आहे सो इहो स्किन एनिमल जी स्किन मां जेको आहे सो ठाहे करे इन जेको ॾिनो हुयो, ठीकु आहे न। हीअ शइ यादि रखियो, कैथीटर मेड ऑफ स्किन ऑफ वेरियस एनिमल एंड मेंशन एंट्रोवेसिकल इंजेक्शन। हाणे एंट्रोवेसिकल इंजेक्शन कहिड़ी हूंदी आहे, जेकी पाण अॼुकल्ह ॾिसंदा आहियूं सिल्वर इंजेक्शन हूंदी आहे, ठीकु आहे, सिरिंज हूंदी आहे जेकी, उहा बि हिन मेंशन कई हुई। मां सम्झो तव्हां हीअ कहिड़े पाए जो माण्हू हुयो, उन हिन में 10वीं सदी में जेको आहे सो ही माण्हू सिल्वर सिरिंज जी ॻाल्हि करे थो, त तव्हां हाणे सम्झो त हिन खे छो अनपैरेलल वर्सटाइल जीनियस चयो वेंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेके हिन बुक्स लिखिया आहिनि, उन में अल शिफ़ा, ठीकु आहे, अल कानून फिल तिब त पाण पढ़ी आहे, उन खां पोइ अल शिफ़ा आहे, ठीकु आहे, अल नजात आहे, ठीकु आहे, नफ़िया आहे, इशारत। वेस्ट में छा चयो वेंदो आहे, एविसीना, ठीकु आहे। हिन जेको बुक हो उनखे ट्रांसलेट छा में कयो वियो, लैटिन में नालो छा आयो, दी कैनन। इहे शयूं यादि रखी छॾियो, ठीकु आहे। त वन पेपर जे हवाले सां एतिरो इन्हनि मां ईंदो आहे, वधीक इन्हनि में वञण जी ज़रूरत न आहे। हिन जी मेटाफिज़िक्स में छा हुई इनखे यादि करण जी ज़रूरत न आहे। हिन जी ॿियनि कहिड़ी फील्ड्स में जेको आहे इंट्रस्ट हिन यादि करण जी ज़रूरत न आहे। इहो जेके मेन इहे 15 खां 20 MCQs हिन में निकिरंदा, उनखे यादि करे छॾियो, बुक्स यादि करे छॾियो, ठीकु आहे, मेन वर्क यादि करे छॾियो, कंहिंखे छा चयो वेंदो हुयो, कंहिंजी बुक जेको आहे सो केतिरो अर्सो रही, दी कैनन जेको आहे सो कहिड़ी बुक जो तर्जुमो आहे लैटिन में, या दी कैनन कहिड़े लैंग्वेज में कयो वियो, ट्रांसलेट कई हुई। त इहे मुख़्तलिफ़ घुमाए फिराए MCQs माना ॾींदा। शइ सिर्फ़ु तव्हांजी क्लियर हुजे, तव्हांजी अंडरस्टैंडिंग हुजे टॉपिक जी, बाक़ी कहिड़े तरीक़े सां बि ॾे तव्हां करे वेंदो, ठीकु आहे। इंशाल्लाह सुबुह ॿिए टॉपिक सां मिलंदो। अल्लाह हाफ़िज़।